أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم على فترة من الرسل أن تقولوا ما جاءنا من بشير ولا نذير فقد جاءكم بشير ونذير والله على كل شيء قدير. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदनि ऐं नसरानियुनि जे मुतालिक़ बयानु कंदे फरमायो हो त इहे चवनि था त असां नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाहु, असां अल्लाह ताला जा पुट आहियूं नऊज़ बिल्लाह ऐं वेझा महबूब तरीन दोस्त आहियूं। इन जे करे असांखे कंहिं बि क़िस्म जी का पकड़ को हिसाब को सख़्ती वग़ैरह कान थींदी। बावजूदि हिन ॻाल्हि जे त हू कुफ़ुर बि कनि पिया, शिरक बि कनि पिया, अल्लाह ताला जे हुक्म जी नाफ़रमानी बि कनि पिया, गुनाह बि वॾा कनि पिया, पर त बि चवनि पिया त अल्लाह ताला सां असांजो वेझो तालुक आहे। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व ताला हुननि जे अक़ीदे जे ग़लतियुनि खे कुझु वज़ाहत सां बयानु फरमायो आहे। उन्हनि जो ख़ुलासो हीअं आहे त हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि यहूदी ऐं नसरानी मदीने में आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे दीन इस्लाम जी दावत ॾिनी। जॾहिं दीन इस्लाम जी दावत हुननि ॿुधी तॾहिं इनकार कयऊं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नऊज़ बिल्लाह पैगंबर करे मञनि न पिया, रुखो जवाब ॾेई बीह रहिया। हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दावत ॾींदा हुया, ही इनकार कंदा हुया, वेतर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे प्यार सां, शफ़क़त सां, मुहबत सां सम्झाइण जी कोशिशि कई, ही वरी सख़्त मुखालफ़त कंदा हुया। जॾहिं हिन जी मुखालफ़त सख़्त थी, ज़िद्दियत वधंदी वई, तॾहिं रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हज़रत साद बिन उबादा ऐं हज़रत मुआज़ बिन जबल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु आहे। इन्हनि ॿिन्हिनि साहबनि सगोरनि मदीने जे यहूदनि खे चयो त ज़ालिमो ॾियो त ख़बर आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा मदीने ॾे मके खां हिजरत करे न आया, उन खां पहिरियां अञा असां बि मुस्लमान न थियासीं, उन खां पहिरियां तव्हां जो ॻाल्हियूं कंदा हो त असांजे किताब तौरात में या असांजे इंजील में इहे ॻाल्हियूं लिखियल आहिनि त हिकिड़ो पैगंबर सगोरो ईंदो, उन जूं ही सिफ़तूं हूंदियूं। तव्हां जो ॿुधाईंदा हो असांखे इहे ॻाल्हियूं त असांजे किताबनि में लिखियल आहे, पोइ उहे ॻाल्हियूं अॼु सचूं थियूं आहिनि, पैगंबर बि आहे ऐं उहो आयो आहे उन्हनि सिफ़तुनि वारो पैगंबर, नालो, ख़ानदान, सहाबी, दोस्त सभु उहे साॻियुनि सिफ़तुनि सां आयो आहे। पोइ तव्हां मञो छो कोन था, चवंदा जो हुयो असांखे। त हुननि चयो त किथे चयो असां चयो ई कोन हो, फिरी विया, इनकार करे बीह रहिया। हिननि साहबनि सगोरनि हुननि खे बाक़ाइदगी सां चयो तव्हां न तारीफ़ करे ॿुधाईंदा हो त अहिड़ो पैगंबर हूंदो, बचपन खां यतीम हूंदो, उन जी ज़बान हमेशह सचो ऐं हक़ ॻाल्हाईंदी, साफ़ गो हूंदो, हर माण्हू उन सां चाहत रखंदो, उन जी आवाज़ में मिठास हूंदो, उन जे दावत ऐं तबलीग में वॾो असरु हूंदो, उन जा साथी सचार हूंदा, उन जे मथां क़ुर्बान ॾियण वारा हूंदा। तव्हां न हेॾियूं तारीफ़ूं कंदा हो, हेॾियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हो, पोइ विसरी वियूं तव्हां खां। हिननि जवाब में चयो त असां किथे चयो, असां चयो ई कोन हो, फिरी विया, ज़िद्दियत कयूं। उन वक़्तु अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जो ही आयतूं नाज़िल फरमाए करे फरमायो
या अहलल किताब क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम अला फ़तरतिन मिनर रसूल। ए यहूदियो नसरानियो, तव्हां असांजो पैगंबर अची चुको आहे, जंहिं तव्हांजे आॾो नबियनि सगोरनि जे वक़्फ़े वारे ज़माने में जेके ॻाल्हियूं तव्हांजे दीन मां, तव्हांजे मामलात मां निकिरी चुकियूं, तव्हांखे ख़ूब ज़ाहिर करे ॿुधाए चुकियो आहे। असांजो पैगंबर आयो आहे तव्हां ॾे। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे विच में, जंहिं दौर में मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पैगंबर बनायो, वरी 1900 साल खां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम पैगंबर थियो। हाणे इन 1900 साल विच वारे ज़माने में केतिरा ई पैगंबर बनी इस्राईल में ईंदा रहिया। हिकिड़ो वियो, वरी ॿियो वियो, वरी टियों वियो, वरी चौथों, इहे केतिरा ई पैगंबर विच में ईंदा रहिया। अहिड़ो ज़मानो न गुज़रियो जो ज़मीन ते को पैगंबर न हुजे। पर मूसा अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1900 साल गुज़रिया। हिननि निभागनि चयो त मूसा अलैहिस्सलाम खां पोइ त कोई पैगंबर आयो ई कोन्हे, असां मञूं ई कोन था। हालांकि विच में केतिरा ई बनी इस्राईल जा पैगंबर आया आहिनि। ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि हुननि पैगंबरनि में मौजूदु आहे, पर हिननि चयो त कोई पैगंबर कोन आयो आहे, असां त मञूं ई कोन था। जॾहिं इहे ॻाल्हियूं कोन था मञूं त आख़िरी ईंदड़ पैगंबर खे कीअं मञींदासीं? हिननि ज़िद कयो ऐं होॾां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे आसमान ते खणी वञण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नुबुवत ताईं इन विच में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 600 साल गुज़रिया। 600 साल। इन्हनि 600 सालनि जे अरसे खे, इन ज़माने खे फ़तरतुल वही चइबो आहे, माना वहीअ जे बंदि थियण वारो ज़मानो। इन्हनि 600 साल में जेसिताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला पैदा कयो, 40 सालनि जी उमिरि जा थिया, नुबुवत मिली, माण्हू ना दीन खणी आया, क़ुर पाक नाज़िल थियणु शुरू थियो, तेसिताईं इन 600 साल जे अरसे में माण्हुनि मां दीनदारी ख़तम थी चुकी, दीन ख़तम थी चुको। अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत तौहीद माण्हुनि मां निकिरी चुकी, माण्हुनि मां ख़ौफ़ ख़ुदा निकिरी चुको, ताबेदारी पंहिंजे पैगंबरनि जी, पैगंबरनि सगोरनि जो तरीक़ेकार ॿुधायल माण्हुनि मां निकिरी चुको। सफ़ा माण्हू आज़ादु थी चुका। आसमानी कोई किताब पंहिंजे असुर शक्ल में मौजूदु कोन हो। माण्हुनि में हक़ सच चवण वारो, तबलीग करण वारो, तालीम ॾियण वारो कोई कोन रहियो। बिल्कुलु दुनिया ईअं सम्झो त दीन खां, ख़ुदा परस्तीअ खां ख़ाली थी चुकी। बुत परस्ती माण्हुनि में वधी वई, जहालत ज़िद्दियत वधी वई, बाहि जी पूॼा करणु शुरू करे ॾिनऊं, सिज जी पूॼा करणु शुरू करे ॾिनऊं, सितारनि जी, सिज चंड जी पूॼा करणु शुरू करे ॾिनऊं। ख़ुदा जे तौहीद, ख़ुदा जे इबादत करण वारा माण्हू ई न रहिया इन 600 साल जे ज़माने में। ईअं सम्झो त दीनदारी बिल्कुलु ख़तम थी चुकी। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला अहिड़े ज़माने में 600 साल खां पोइ पैगंबर बनाए जॾहिं मोकिलियो ऐं मके ऐं मदीने जे अरब क़ौम जे माण्हुनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन जी तालीम ॾियणु शुरू कई, त तॾहिं इन्हनि यहूदियुनि ऐं नसरानियुनि, जेके बनिस्बत ॿियनि माण्हुनि जे मज़हबी आहे, जिन खे आसमानी किताब मिलियल हो, जेके उन ज़माने में मज़हब जे हिसाब सां, ख़ुदा जे तालीम सां निस्बत रखण वारा माण्हू सॾिबा, अहले इल्म सॾिबा, उन्हनि ई इनकार कयो त असां मञूं ई कोन था। पोइ अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु यहूदियुनि ऐं नसरानियुनि सां मुख़ातब थींदे फरमायो, या अहलल किताब, ए अहले किताब यहूदी ऐं नसरानियो, क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम अला फ़तरतिन मिनर रसूल। जंहिं ज़माने में रसूलनि जो ज़मीन ते अचणु बंदि हुयो, उन ज़माने वारे हालात, उन ज़माने जे ॻाल्हियुनि समूरनि खे तव्हांजे आॾो मुंहिंजे पैगंबर अची करे बयानु कयो आहे। अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर, मुंहिंजो नबी तव्हांखे ड्रेजाइण वारो आहे, ड्रेजारे वरितो त पंहिंजे हालात खे सुधारियो, न त आख़िरत जो हिसाब सख़्तु अथव, जहन्नम बि अथव, क़बर बि अथव, पुल सिरात बि अथव, हिसाब किताब में सख़्ती थींदव। पोइ जे हिते नबीअ जी ताबेदारी नथा कयो त पोइ वरी जे
ताबेदारी करे सालिया सदोरा थी था पोइ चयो था वठो इताअत था कयो त पोइ तव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आहे जन्नत जी। अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजो नबी तव्हां ॾे आयो आहे, जे ॼाणेव बि थो ख़ुशख़बरी बि थो ॾेव, जे ॼाणेव थो नफ़रत ऐं गुनाहनि खां त गुनाह कंदव त सज़ा मिलंदव, ख़ुशख़बरी थो ॾेव त नेक थी पवंदो त जन्नत मिलंदी। पोइ न चइजो मथां अॻिते हली करे पोइ असांखे चओ त असां ॾे जेकॾहिं कोई अचे हा पैगम्बर या को नसीहत करण वारो सुधारण वारो माण्हू त असां सुधरी पऊं हा। पोइ अल्लाह ताला फरमायो फ़क़त जाअकुम बशीरुम व नज़ीर, मथां तव्हां असांखे ईअं चओ त असांखे रिझाइण वारो केरु कोन आयो, ख़ुशख़बरी ॾियण वारो केरु कोन आयो, सेखारण वारो केरु कोन आयो, पोइ आयो अथव असांजो पैगम्बर। फ़क़त जाअकुम बशीरुम व नज़ीर, जेको तव्हांखे ख़ुशख़बरी ॾिए थो नेक अमलनि जे करे जन्नत जी, ऐं जेको तव्हांखे डिॼारे थो बुराइनि बुछड़ाइनि जे करे जहन्नम जी, डिॼारे थो तव्हांखे जहन्नम खां। हाणे सुधरी पओ, मञे वठो, पर हुननि जी ज़िद्दियत इहा हुई त असां मञूं ई कोन था। ऐं हिननि जे मथां त लाज़िम हुयो त हिननि खे आसमानी किताब मिलियल हो, तौरात ऐं इंजील, ऐं हिननि खे ख़बर बि हुई त आख़िरी पैगम्बर कहिड़ियुनि सिफ़तुनि कहिड़ियुनि निशानियुनि सां कहिड़े इलाइक़े मां ईंदो, कहिड़ी हुनजी सूरत हाल हूंदी, मके जा माण्हू हुनखे रहण कोन ॾींदा, लॾो खणी हिजरत करे मदीने जे तरफ़ ईंदो। हिननि जे मथां लाज़िम हो त ताउन कंदा, नुसरत कंदा, मदद कंदा, पर हिननि हथियूं ताउन छॾे ॾिनो, साथ छॾे ॾिनो। पर अल्लाह तबारक व तआला त क़ादिरुल मुतलक़ ज़ात आहे। क़ुर तो फरमाए वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह ताला त हर शइ ते क़ादिर आहे। अल्लाह ताला मदीने जा अंसार तयारु कया, अंसार, ये अंसारी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद करण लॻा, जीअ में जायूं ॾिनऊं, सहाबा किराम समेत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे घरनि मां, घर वारनि मां, पंहिंजे मिल्कतुनि मां अदद करे हिसो करे ॾिनऊं। तव्हां त हुननि खे इज़त ऐं एतिराम सां जॻहूं मिलियूं त हुननि रही करे पंहिंजे दीन जी इशाअत कई। हालांकि हुजण त ईअं घुरिजे हा त यहूदी ऐं नसरानी पुराणा दीन खां वाक़ुफ़ आहे, उहे त तबलीग ऐं तालीम जे कम में मुआविनत साबित थी करे, मुआविन साबित थी करे ताउन कंदा, पर हुननि छॾे ॾिनो। अल्लाह तबारक व तआला ॿिया पैदा फरमाया। इतां वॾे में वॾो सबक़ इहो आहे त जंहिं माण्हूअ खे जेतिरो इल्मु हुजे, जंहिं माण्हूअ खे जेतिरी ख़बर हुजे, जंहिं माण्हूअ खे जेतिरी हालात जे अंदाज़े जी मालूमात हुजे, उहो ओतिरो दीन जो मुआविन साबित थिए। पर जेकॾहिं नथो थिए न त यादि रखी छॾे त अल्लाह तबारक व तआला एॾो बेनियाज़ आहे, ॿिया माण्हू पैदा कंदो आहे जेके दीन जी, दीनदारनि जी नुसरत ऐं मदद कंदा। अल्लाह ताला जे दीन जो कमु हलंदो, पोइ उन माण्हूअ जे मुंहं में छा रहंदो जेको बज़ाहिर दीनदारीअ जी वॾी दावा बि करे ऐं ॾुखे वक़्त में तामुन खां, ॾुखे वक़्त में दीन जे हिमायत खां हटी वञे, उन माण्हूअ जे चहिरे में छा रहंदो। अल्लाह तबारक व तआला त इहे ॻाल्हियूं यहूदनि ऐं नसराननि खे कयूं आहिनि बज़ाहिर, पर सच पच क़ुर पाक में इहे अल्फाज़ लिखी करे तव्हां असांखे सबक़ ॾिनो वियो त तव्हांजी जेका ताक़त, तव्हांजो जेको ज़ोर लॻे उहो दीन जे हिमायत में लॻे, दीन जे मुखालिफ़त में न लॻे। तव्हांजी हर तरह सां नुसरत ऐं मदद दीन सां, दीनदारनि सां रहे, दीन जे मुखालिफ़त में न वञे। जेकॾहिं तव्हां दीन जे मुखालिफ़त में पंहिंजी ताक़त इस्तेमालु कई त पोइ यादि रखो उन्हनि यहूदनि ऐं नसराननि में तव्हां में कोई फ़र्क़ु न रहंदो। अल्लाह पाक तव्हां असां सभिनी खे दीन जी ऐं दीनदारनि जी हिमायत नसीब फरमाए, इख़लास सां, मोहब्बत सां अल्लाह तबारक व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।